हमारे आनंद मौजूद है लारकाने स्टेशन ते अफ़सोस चवंदो पए त जेकी लारकाने जेकी स्टेशन ते बीठो त आहियां पर हितां जेकी ट्रेनियूं आहिनि बिल्कुलु उहा सर्विस बंदि कई आहे। जेके ग़रीब जेके मुतासिर जेके माण्हू आहे हिन वक़्तु जेको पेट्रोल जेको किरायो जो बम जेको अवाम में किरायो त वियो आहे ऐं जंहिंजो किरायो आहे कराची 1700 1800 ऐं घटि त कोन्हे को, पर हिकिड़ो ग़रीब मिसकिन जे करे 700 में 800 में 1000 में कराची पहुचे आहियां पर हिन वक़्तु उहो ॾुखनि जो शिकार बणिजी विया आहिनि। हिन वक़्तु मां लारकाने स्टेशन ते बीठो आहियां तव्हांखे ऐं तबाह ऐं बर्बाद सिर्फ़ु वीरान नज़र ईंदी, ख़ाली तव्हांखे सिर्फ़ु पटड़ी नज़र ईंदी, बाक़ी जेके हितां जेको अमलो उहो सुकून सां घर वेठे पगारूं खणण में मसरूफ़। सर पहिरियों त मां छा हिते लारकाने जूं 3 ट्रेनियूं हलंदियूं जंहिंमें खुशहाल खान खटक ऐं कलंदर एक्सप्रेस ऐं ॿी हिकिड़ी ट्रेन हूंदी उहा जेको आहे हैदराबाद टू सखर वेंदी, उहा ट्रेन बि हिननि सफ़ा बंदि करे छॾियो आहे। लारकाने खे हिननि लावारिस करे छॾियो आहे। ऐं तव्हां ॾिसो त इहे पटड़ियूं ऐं आस्ते आस्ते इहे पटड़ियूं बि हे पाणी अमलो खाई पंहिंजे घरनि में टीहर गेडर करे हणंदो। हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो त स्टेशन जो उहो हाल लॻो पियो आहे जिते एॾी रौनक हूंदी भुट्टे साहिब जे दौर में, ऐं भुट्टो साहिबु पाण हीअ स्टेशन हिते रखाए वियो, बेनज़ीर साहिबा पाण हीअ स्टेशन लारकाने में बि हे हाल आहे त नएं देरे जो बि स्टेशन जो उहो ई हाल आहे जेको हिते हे लॻो पियो आहे। अञा मां इहो चवंदुमि त हुकूमत पंहिंजी अखियूं पटे लारकानो इहा लावारिस न कयो। ऐं हिन वक़्तु ज़रदारी साहिब बि पाण सिंधी आहे, मुराद अली शाह साहिबु तव्हांखे बि असां अपील था कयूं त महिरबानी के कुझु अखियूं खोलियो, लारकाने खे लावारिस छो कयो आहे तव्हां? मुराद अली शाह साहिबु ख़ुदा खे मञो, हिन खे लारकाने खे लावारिस न कयो। लारकानो बेनज़ीर भुट्टे जो शहरु आहे, तव्हां बेनज़ीर जे नाले तां खाओ था, तव्हां बेनज़ीर भुट्टो जे नाले सां तव्हां हलो था, त मराए महिरबानी हे ट्रेनियूं खोलियो। असां 2-2 हज़ार 3-3 रुपया ट्रेन जा माना हुन जा बसियुनि जा किराया भरे कराची वञूं था। बेशक असांजे लाइ ट्रेन आहे न 12 कलाक असां कराची में पहुचंदासीं न, 12 कलाकनि में सुबुह जो चढ़ंदासीं 10 बजे, राति लहंदासीं न 10 बजे। असांखे उहा भली आहे त कम से कम असांखे 800-1000 रुपये में ट्रेन त खणी त वेंदी न ग़रीब गुरबो। हाणे असां 2-3 कराची को बीमार आहे, को माण्हू आहे, कुझु बि आहे, असां नथा अफोर्ड करे सघूं। ख़ुदा खे मञो, हिकु पेट्रोल महांगो, ॿियो तव्हां ट्रेनियूं बंदि करे छॾियूं। छो पंजाब जूं ट्रेनियूं हलनि थियूं, तव्हां हिनमहिल बि तव्हां सखर वञो उहे ई ट्रेनियूं हलंदियूं। छो हुननि जे लाइ डीज़ल आहे, असांजे लाइ डीज़ल कोन्हे को? छो किथां जो कानून आहे? दादा मूंखे इहो त ॿुधायो, सिर्फ़ु लारकाने जे लाइ अॼो ज़ुल्म आहे छा? सखर जूं ट्रेनियूं कोन थियूं हलनि? 17 खां 18 ट्रेनियूं मां पाण पंजाब ईंदो आहियां ट्रेन में, कुझु हुन में ग्रीन लाइन में मां वियो आहियां, ग्रीन लाइन में उहा ट्रेन हले थी। छा हिते खुशहाल खान खटक कोन थी हली सघे? कलंदर एक्सप्रेस कोन थी हले सघे? लारकाना एक्सप्रेस कोन थी हली सघे? किथे आहे आवाम? किथे आहे हुकुमरान? काॾे विया यार? ख़ुदा खे मञो यार, ख़ुदा खे मञो, ईअं न कयो। लारकाने सां सोतेलो ज़ुल्म न कयो। तव्हां लारकाने जे नाले तां खाओ था, भुट्टे जे नाले तां तव्हां हर शइ। लारकानो लावारिस ऐं लारकानो निदरको थी वियो आहे। हिन वक़्तु जेके लारकाने जी जेके ट्रेनियूं जेके बिल्कुलु बंदि थी वियूं आहिनि। पहिरियां त ॿोॾ जो हुयो त ॿोॾ या उनजे करे रस्ता तबाह ऐं बर्बाद लॻो पिया आहिनि। जेको पाणीअ जे हेठि अची वञनि पटड़ियूं, उनजे करे ट्रेन मथे नथी हले। हिन वक़्तु कहिड़ी जेका ॿोॾ अची वई आहे ऐं कहिड़ी आफ़त अची वई आहे जो लारकाने जूं ट्रेनियूं बंदि थी वियूं आहिनि, सखर पंहिंजूं ट्रेनियूं हलनि थी पियूं। हिन नौजवान जो इहो बि चवणो हो त हिन वक़्तु महांगाई उरूज ते आहे। ख़ुदारा जेकॾहिं लारकाने जी जेकॾहिं ट्रेनियूं खोली वेंदियूं त मज़दूर जेको तबिको आहे भली 12 कलाक ते कराची पहुचंदो, पर घटि में घटि पैसनि खां त बची पवंदो ऐं उन खां पोइ पंहिंजो सुकून सां सुम्हंदो वेहंदो त पहुचंदो सही। ऐं ख़ुदारा लारकाने खे लावारिस न कयो ऐं लारकाने जूं ट्रेनियूं खोलियूं आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे कबरियूं ऐं कांवत नज़र ईंदा, ख़ाली तव्हांखे पटड़ियूं नज़र ईंदियूं। जेको हितां जो जेको अमलो आहे, अमलो अघोर पखा हलायूं, सुकून में सुता पिया आहिनि, आफ़ीसुनि खे ताला लॻा पिया आहिनि। ऐं लारकाने जे हुकूमत खे इहा ई अपील थी कजे त लारकाने जेकी स्टेशन आहे इहे ट्रेनियूं बहाल कयूं वञनि ऐं वधीक जेके आहिनि हितां जेके ट्रेनियूं जेके आहिनि बहाल करण खां पोइ अवाम खे रिलीफ मिली सघे। नादर लंघण सां गॾु मुंहिंजी सिंध रिपोर्टर लाला अब्दुर रहमान तुन्यो।